मां शंकर लालवाणी लोकसभा ते चूंडियल आयल मेंबर ईश्वर जो क़सम तो खायां त भारत के कानून हेठ स्थापित कल संविधान में मां सच्ची श्रद्धा ऐं निष्ठा रखंदुसि ऐं मां भारत के सर्वसमर्थित ऐं अखंडता के बरक़रार रखंदुसि ऐं जेको कर्तव्य हाणे पाण ते हमवार कयो थो सो ईमानदारी खां पालींदुसि। जय झूलेलाल। हुजनिया मसन जी डोली